जी अहम हिकिड़ी फैमिली आहे बिज़ार फैमिली आहे साहब जी। मां हमेशह चवंदो आहियां त हिकिड़ी विरासत जेकी मिले थी फैमिलियुनि खे, जीअं असांजे रिज़वान गुल साहब वारनि जी फैमिली आहे, अंसारी फैमिली आहे, इंचार्जनि जी फैमिली आहे, इहे बि फैमिली आहे जेके उहो पंहिंजो सिलसिले खे रखंदा था अचनि। अलाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे। असां जूं इन्हनि फैमिलियुनि जे लाइ हमेशह दुआऊं आहिनि। हमेशह ख़ुशि रहो। वॾी महिरबानी। कदम थम थम के रखने से कमर बल खा ही जाती है, खुदा जब हुस्न देता है नज़ाकत आ ही जाती है। असांजे अब्दुल रबी सारियो आहे जेको अदबी प्रोग्रामनि में ॻाल्हाइण खां ॾाढो ॻाल्हाईंदो हो। अॼु ज़बरदस्त उन किताब हिते ई वरितो ऐं हिते ई उन नज़्म बि ॾिसी वरिता ऐं मजमूई तौर ते उन ॾाढो सुठो ॻाल्हायो। सूंहं आ सो सभिनि खे वणे थी पई, सूंहं आ सो सभिनि खे वणे थी पई ऐं रोज़ उल्को नओं को ॼणे थी पई। माओ मुर्गी ॾिठो धीअ पहिरियों दफ़ो, माओ मुर्गी ॾिठो धीअ पहिरियों दफ़ो, ठेड़ खाई उथी विक खणे थी पई ऐं गुल उमाणिया अथसि कंहिं वॾे चाह मां, गुल उमाणिया अथसि कंहिं वॾे चाह मां, मुर्क हुनजे अखियुनि मां छणे थी पई। केतिरनि मूमलनि माणिया मेंदरा, केतिरनि मूमलनि माणिया मेंदरा, आंगुरनि ते सहेलियूं ॻणे थी पई ऐं थी पुछे हाल पर ध्यानु मुंहुं में न अथसि, थी पुछे हाल पर ध्यानु मुंहुं में न अथसि, हाँ में ॼण त कोका हणे थी पई। इन्हनि ऐं अहिड़नि ॿियनि केतिरनि ई ख़ूबसूरत सिटुनि जे तख़लीक़कार, सिंधी ॿोली जे नाले वारे कहाणीकार, शाइर, मुसविर ऐं गुलूकार मुमताज़ लोहार खे गुज़ारिश कंदुसि जेको असांजे अॼोके प्रोग्राम जो एज़ाज़ी महिमान आहे अचे हिन खां मुखातिब। स्टेज ते वेठल क़ाबिल एतिराम ऐं साम्हूं पिंडाल में वेठल क़ाबिल एतिराम हक़ मौजूद, अंदाज़े तौर ते मां सम्झां थो त 94 या 95 जो दौरु हूंदो। भाऊ शमीर खां मां 2-3 साल वॾो आहियां। तव्हांखे हैरान थियण खां बचाईंदे वज़ाहत करे वियो। पाकिस्तानी चौक ते होटल हुयो, मां सम्झां थो अलमदीना या मदीना होटल अहिड़े क़िस्म जो। ड्यूटी 93 खां वठी लाड़काने पीसी स्कूल में रही, लाड नसीराबाद खां अचण वञण थींदो रहियो, आउटबेक। कॾहिं कॾहिं कमनि कारनि सां के शहर में जो अचणु थींदो हो त वरी कॾहिं कॾहिं चांहि जा मवाली पोइ हिन होटल ते हिकु दफ़े चांहि वेठो पियो पीआं त ओचितो हिकिड़ी टेबल ते नज़र पई जिथे साईं अनवर पीरज़ादो पंहिंजे 2 नंढड़नि बचड़नि सां गॾु मानी खाई रहियो हो। साईं अनवर पीरज़ादे खे अख़बारुनि में उन जूं तस्वीरूं मज़मूननि सां गॾु PTV ते प्रोग्रामनि में बि उनखे साईं खे ॾिठोसीं पिए। पहिरियों भेरो साईंअ खे उन होटल में मूं ॾिठो। अंदाज़ो नथो वणी सघां थो नंढड़ा हिन वक़्तु वॾड़ा जेके आहिनि उन्हनि मां केरु हूंदा, पर साईं जीअं मानी में मसरूफ़ हुयो त मुंहिंजी ख़्वाहिश उन वक़्तु ऑटोग्राफनि जा ॾाढा शौक़ हूंदा हुया शख़्सियतुनि खां वठण जा, ख़ासि करे अदबी दुनिया जूं पर्सनैलिटीज़। सो मां अलाह खे बाॾाईंदो बंदर रोड ॾे भॻो वियुसि, उतां ऑटोग्राफ कापी तकड़ी वठी आयुसि ऐं दिलि में इहो ई सोचींदो पियो अचां त साईं अञा मसरूफ़ हुजे मानी खाइण में त जीअं मां साईं खां ऑटोग्राफ वठां। ऐं मां मोटी आयुमि त साईं हथ धोइण वञी चुको, नंढड़ा वेठा हुया टेबल ते, उते साईं सां मिली ऐं साईं खे सलाम बि कयुमि ऐं मूं साईं खे ऑटोग्राफ लाइ ईअं कापी वधाए ॾिनी। उन वक़्तु साईं लाज़मी भिटाईअ जो ई बेत लिखंदो, भिटाई जो बेत लिखियो हुयो। ॿुॾंदे ॿुड़नि खे के हाथ का हथ विझनि, पसोल जे लतीफ़ चए केॾीअ खे कखनि, तोणे कंदीअ कनि न त साण वञनि सीर में। मुंहिंजी सम्झ खां मथां हुयो, पर जॾहिं मोटी अचे उन बेत ते सोचियो हुयो ऐं कुझु पाण खां वधीक ॾाहनि दोस्तनि खां उन बेत खे सम्झण जी कोशिशि कई हुयो त भिटाई अञा वधीक सम्झ में आयो हुयो। ऐं यकीनन उनजे ई घर जो फ़र्द, उनजी तरबियत सोहबत में पलियल भाऊ ज़ैद जॾहिं भली हिन जदीद सनफ़ुनि ते लिखे, नज़री नज़म ते लिखे, मौजूदा शाइरीअ जे जदीद नवनि इस्मनि ते लिखे, पर उहा ख़ुशबू ऐं महक उहा भिटाईअ वारी हूंदी।
अॼु जॾहिं मूं हीअ किताबु पढ़ियो पए त मूं नज़मनि में ॾिठो पए त हुया त नज़म, पर उन में महक ख़ुशबू ॿोलीअ जे असलूब जी उहा ई साईं अनवर पीरज़ादे जी हुई, उहा ई भिडाईअ जी हुई जेका साईं ज़ैद ॾांहुं मुंतक़िल थी पइजी आहे। किताब जो नज़म इंतज़ार पे पढ़ियो, बचन जी माउ कपिड़ा पई इस्त्री करे नज़म पढ़ी पूरो कयूं त थधो साह निकितो त मोलाइण उतो ई नकल कई, ख़ैर त आहे त खिली चयोमांसि कपिड़ा इस्त्री कर, हेॾी इहा इस्त्री ॼण मुंहिंजे दिलि ते पई आहे। नज़म जो तासुर, इंतज़ार जी कैफ़ियत। मूंखे लाड़काने जो दोस्त आहे कलीम दानिश, उन हिकिड़े दफ़े कचहरी में ठासीं न चांहि ॾिनीसूंसि, चई त मां चांहि न पीअंदो। मूं पुछियोमांसि छो? चई मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां सभ खां पहिरियां जेका चांहि पीआं उहा पंहिंजे महबूबा जे हथनि जी पीअंदुसि। शाइर हुयो ऐं हुनजो अहसासु हुयो ऐं इन इंतज़ार, हुनजी महबूबा त हुनखे कोन ॾिनी पर हाणे चांहि जो मवाली थी वियो। इंतज़ार जी कैफ़ियत जेका हिन नज़म में मूं ॾिठी, सच पुछो त घर जूं दर, दीवारूं, दरियूं, तस्वीरूं, एल्बम, गुलदस्ता, टेबलूं, तस्वीरूं, कैलेंडर असुल में आहिनि ई अहसास, कंहिंजे हुजण, कंहिंजे मिलण, कंहिंजे विछड़ण जा अहसास ई तख़लीकार खां अहिड़ा सुहिणा ख़्याल सरजाइनि था। हाणे वेठो मोरे जे भरिसां ॻोठ आहे सदूजा, मुंहिंजो नंढपण जॾहिं उते गुज़रियो आहे, उते मां जॾहिं हुन ॻोठ जे वेझो वरी वियुसि ऐं उहे उन दौर जूं टालियूं ऐं निमूं ॻोल्हण लॻुमि जंहिंमें लुॾिया हुयासीं, उहे उते कोन हुया, वठियल हुया, त ईअं पिए लॻो ॼण मां वठिजी वियो आहियां, मुंहिंजो माज़ी वठिजी वियो आहे, मुंहिंजे नंढपण जा उहे ॾींहं ॼण मुंहिंजे अधर मां वठिजी चुका आहिनि। फितरत ॾाढी सुहिणी आहे। भाऊ ईसा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जॾहिं बि अदब सिरजंदो आहे त हुनजा मुहरिक या त फितरत हूंदी आहे या समाज, पर भेटाई उन्हनि ॾाढनि सुहिणनि ॾाहनि शाइरनि मंझां आहे जंहिं समाज खे फितरत सां सम्झायो, जंहिं समाजी लकावनि खे, समाजी मसइलनि खे सम्झाइण लाइ, इंसान खे सम्झाइण लाइ फितरी शयूं, फितरी सूंह ऐं असांजे समाज में फितरत जूं पैदा कयल ही नेमतूं, वण ॿूटा, पखी, पाणी, दरिया, जबल, नदियूं, इन्हनि मां ई सम्झायो। ऐं जॾहिं उहे ई लकाव मूं भाऊ ज़ैद जे नज़मनि में ॾिठा, जिथे उन वण खे घर जो भाती सॼो आहे, जंहिंजे लाइ हिते शायदि साईं ॼाम साहब ऐं कुझु दोस्तनि को हुनजो हवालो ॾिनो, त ॾाढो पहिरियों भेरो भाऊ ईसा हुनजो बि हवालो ॾिनो, त पहिरियों भेरो मूं ईअं पढ़ियो आहे त वण खे घर जो भाती सम्झियो वञे। ॿिलीअ ते नज़म पढ़ियो, असांजे लाइ इहे ज़रूरु हैरान कुन शयूं आहिनि त शाइर अक्सर पंहिंजे अंदरूनी दाख़िली कैफ़ियतनि, अहसासनि, पाण सां थींदड़ वार्ताउनि ते ई शायदि लिखंदा आहिनि। पर मूं कंहिं दौर में पंहिंजे दोस्तनि खे बि चयो त मुंहिंजी अमर ॾाढी अज़ीम आहे। हुननि चयो छो? मां चयो सिज लथे खां पोइ दर ते बीही रहंदी आहे, मुंहिंजो इंतज़ारु कंदी आहे। त हुन दोस्तनि चयो त इहा तुंहिंजे लाइ अज़ीम आहे, पर अज़ीम मां उहा हूंदी आहे जेका हर बचड़े जो ईअं इंतज़ारु करे, हुनजे लाइ फ़िकिर रखे। सो हिकिड़ा शाइर सिर्फ़ु पाण ते लिखंदा आहिनि, पंहिंजे कैफ़ियतुनि ते लिखंदा आहिनि, उहे बि ॾाढा वॾा शाइर आहिनि, पर मां सम्झां थो अज़ीम शाइर उहे आहिनि जेके ॿियनि जे दुखनि दर्दनि ते लिखनि था, जेके वणनि ते लिखनि था, माहौलियात ते लिखनि था, सभिनी साहवारनि ते लिखनि था, धरतीअ जी सूंहं ते लिखनि था। ऐं मां सम्झां थो त ज़ैद पीरज़ादो उन्हनि मंझां ई आहे जेको धरती ते लिखे थो, वणनि पखियुनि ते लिखे थो, साहवारनि ते लिखे थो, इंसानी लकावनि ते लिखे थो, इंसानी जज़्बनि ते लिखे थो। ऐं मुंहिंजे हिन मुताले में मूं वेझड़ में हिकु ॿ जेके नसरी नज़मनि जा किताब पढ़िया, उहे कुझु अॻ जा छपियल बि हुया। अमर इक़बाल हुयो, अनवर काका हुयो, ताज़ो रोशन शेख जो किताब, ऐं ताज़ो मूं साईं ज़ैद जो किताब पढ़ियो। त ज़ैद जे नज़मनि में हिकु मूंखे ख़ूबी जेका नज़र आई, हर नज़म जे अंदरि हिकिड़ो क्लाइमेक्स रखियल आहे जेको कहाणीअ में थींदो आहे, अफ़साने में थींदो आहे। पर मूं ॾिठो त साईं जे नज़मनि में क्लाइमेक्स आहे। नज़म जे पछाड़ी में हिकिड़ी नसीहत आहे, हिकिड़ो गस ॾिनल आहे, हिकिड़ो रस्तो ॿुधायल आहे, हिकिड़ी सलाह ॾिनल आहे जंहिंखे पढ़ण खां पोइ, जंहिं ते अमल करण खां पोइ हिन धरती जी सूंहं बची सघे थी, समाज में अमन मुहबत बची सघे थी ऐं माण्हूअ जो माण्हू बची सघे थो। अहिड़ा खोड़ सारा नज़म आहिनि जेके हवाले तौर ते जेकॾहिं मां हिते ॿुधाईंदो हलां त उहो वर्जाउ थींदो, पर मुंहिंजे लाइ इहा ख़ुशनसीबी आहे
त मूं उन पंहिंजे जवानी नंढपणारी उमिरि में जंहिं सिंध जे अज़ीम ॾाहे लेखक जे हथनि खां ऑटोग्राफ वरितो हुयो, अॼु उन जे ई घर जे हिकिड़े ॾाढे सुहिणे शाइर जे किताब जी महूरत में उन सां गॾु वेठो आहियां। मूंखे ईअं लॻे थो ॼण साईं अनवर पीरज़ादे जी छपर छांव में वेठो आहियां। तव्हांजी महिरबानी। वॾी महिरबानी। इहो मुमताज़ दोहार